सॼी सिंध जे टंडोजाम में भी सकाफ़ती सरगर्मियूं उरूज ते पहुतल आहिनि। सकाफ़ती ॾींहं जे हवाले सां टंडोजाम जे प्राइमरी स्कूल मीर शाह मोहम्मद तालपुर, मेन सिंधी स्कूल टंडोजाम ऐं कम्यूनिटी बेस स्कूल मीर कॉलोनी में अलॻि अलॻि सकाफ़ती प्रोग्राम मुनक़द कया विया। सिंध टीवी जा तमामु असां थोराईंदा आहियूं ऐं सिंध टीवी हर ॾुखे दौर में सिंध ते सभिनि खां अॻु में अॻु हूंदी आहे। पोइ ॿिटो निज़ाम हुजे, कल्चर डे हुजे, सुस्ती न पर मेहनत, ॻाल्हियूं न पर अमल, ये हिकु बहितरीन स्लोगन आहे ऐं आउं सम्झां थो त इन ते सॼे सिंध खे उजागरी आणण ते सिंध टीवी खे जेको आहे असां मुबारकबाद पेश कंदासीं। तमामु ख़ुशी थी थिए असांखे हिकु सिंधी हुजण जो तमामु घणो अहसासु थो थिए। मां तमामु घणो थोराइतो आहियां सिंधी मीडिया जो, जंहिं असांखे आगाही ॾिनी, न सिर्फ़ु आगाही पर हर क़दम ते असां सां कदम ब कदम गॾु आहिनि। असांजो अॼु सकाफ़ती ॾींहुं आहे। अॼु असां अजरक, लुंगियूं, टोपियूं पाए आया आहियूं। अॼु असांजे स्कूल में फंक्शन आहे। अॼु असां ॾाढो मज़ो कयो त असां नचा बि जाम थी, इंजॉय बि जाम कयो थी। तव्हांखे इहो इंजॉय वणियो? सकाफ़ती प्रोग्रामनि में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि रिवायती सकाफ़ती लिबास पहिरें शिरकत कई, जॾहिं ॿारनि पारां तकरीरूं, क़ौमी गीत ऐं टेबलोज़ पेश कया विया ऐं क़ौमी गीतनि ते झूमरियूं हयूं वियूं।